हुकूमत मुखालिफ इतिहाद PTM जो इजलास अॼु इस्लामाबाद में थींदो। इजलास में 13 दिसंबर ते थींदड़ लाहौर वारे जलसे बाबति हिकमत अमली ते गौर कयो वेंदो। धरणनि ऐं असेंबलियुनि मां इस्तीफ़ाउनि बाबति अहम फ़ैसिलनि जो इम्कान। मीनार पाकिस्तान ग्राउंड में पाणी छॾण ते नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ जो ट्वीट चवे थी इमरान ख़ान ॼाणे थो त हू घर वञी रहियो आहे। लाहौर में जलसो बि थींदो ऐं हुकूमत घर वेंदी। माण्हू महांगाई ऐं बेरोज़गारी सबबि परेशान आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास। 18 नुकाती एजेंडा ते गौर वीचार। पोर्ट एंड शिपिंग कारपोरेशन ऐं कराची पोर्ट ट्रस्ट जे चेयरमैननि जी मंज़ूरी जा इम्कान। मुल्क में कोरोना वायरस वधी 99 मरीज़नि जो हयातियूं गिटकाए वियो। फौतुनि जो अंग वधी 8487 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जा वधीक 2885 नवां केस ज़ाहिर। 2486 मरीज़नि जी हालत गणती जोगी। कोरोना वायरस सबबि मुतासिरनि जो अंग 4,23,179 थी वियो। सिंध असेंबली ॿाहिरां नर्सुनि जो मुस्तक़िल करण लाइ एहतजाज। पुलिस तरफ़ां नर्सुनि ते लठबाज़ी। मशहूर सनतकार कासिम सिराज तेली लाडाणो करे वियो। कासिम सिराज तेली दिल जो दौरो पवण सबबि दुबई में दम धणी हवाले कयो। कासिम सिराज तेली KCCA जो अॻूणो चेयरमैन पिणु हो। तलहार में STP जे वाइस चेयरमैन अल्ताफ जसकानी जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मुज़ाहिरो कयो वियो। STP कारकुननि एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। अख़बारनि जो चवणु आहे त 20 ॾींहं गुज़री वञण बावजूदि अल्ताफ जसकानी जे क़त्ल में मुलविस जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। तणुजा में घर खाली कराइण जी कोशिश दौरान पुलिस ऐं रहवासी आम्हूं साम्हूं। मिल कॉलोनी रहवासियुनि ऐं पुलिस में सख़्त छिकताण। पुलिस पारां गुड़ आणींदड़ गैस जा गोला उछलाया विया। 11 पुलिस एहलकारनि समेत हिकु लेडी पुलिस एहलकार बि ज़ख़्मी। रतुदेरो में हेल्थ केयर कमीशन जे ख़ानगी अस्पतालुनि ते छापा। हिकु मेडिकल सेंटर ऐं 7 ख़ानगी अस्पतालूं सील कयूं वियूं। टीम जे छापनि जो ॿुधंदे ई अताई डॉक्टरनि क्लिनिकूं बंदि करे छॾियूं। लादू में गोरहारी हिरणी जे शिकार वारे केस जी 3rd एडिशनल सेशन जज जी अदालत में ॿुधणी। अदालत पीरा फ्राणीपुर आगा अली रोशन शाह जे पुटनि समेत 8 ॼणनि जी आरज़ी ज़मानत रद्द करे छॾी। पीरा फ्राणीपुर जे पुटनि समेत 4 जवाबदारनि अदालत में ज़मानत रद्द थियण बाद फ़रार। पुलिस 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। ऐं धाबेजी में कराची खे पाणी फ्राहम कंदड़ 72 इंच क़तर जी पाइपलाइन फाटी पई। पाइपलाइन फाटण सबबि हज़ारे गैलन पाणी ज़ाया थी वियो। कराची खे पाणी जी फ्राहमी मुअतल।